अस्सलाम वालेकुम। सुबुह जा थिया आहिनि 9:45 ऐं अॼु आहे अंगारो 9 फेबररी। मूंखे वञिणो आहे ॿाहिरि, त इन लाइ मां सभिनी खां पहिरीं कंदमि कपिड़ा इस्त्री, छो त लाइट जो कोई एतबार न हूंदो आहे। नाश्तो मां करे छॾियो आहे, ॿार सभु हलिया विया आहिनि ऐं मासी अची वई आहे। पहिरियों उहा ॿाहिरां जी सफ़ाई थी करे, ॿाहिरीं सफ़ाई कंदी, पोइ अंदरि ईंदी, तव्हांखे नज़र ईंदी ॿाहिरि कमु थी करे पई। सो इस्त्री करण खां पोइ वरी कुझु ॿिया बि कम आहिनि जेके मूंखे करणा आहिनि। इस्त्री करे वरिती, पंहिंजे लाइ चांहि ठाहे रखी आहे ऐं उन सां गॾु गॾु मासी मानी पचायमि, हुनजो बोड़ बि कढी रखियमि। राति जो असां निहारी पचाई त अञा इलाही सारी उहा पई आहे, लंच जी बि थी वेंदी, त हुनजे लाइ कढी रखी अथमि। ऐं हे मां पहिरियों बि मैंशन कयो त स्पेशली ही साफ़ु सुथिरियूं थेलियूं मां वठी रखंदी आहियां, त जंहिंमें हिनखे मानी विझी ॾींदी आहियां। खीर बि हाणे ॾेई वियो ऐं जेसि ताईं इहे चुल्हा वुल्हा साफ़ु कंदी, कमु ख़तमु कंदी, हली वेंदी, त उनखां पोइ मां खीर काढ़ींदसि। 11:30 थिया आहिनि, खीर रखी आयमि करण लाइ, मासी हली वई ऐं हाणे मुंहिंजो वारो आहे हिन शर्ट जो। हे ॾाढो प्यारो शर्ट पीस आहे, सुगंध मूंखे गिफ्ट कयो हुई इहो, त हुन ख़बर आहे मूंखे ईअं अजीब यूनिक प्रिंट ऐं अजीब अहिड़ा वणंदा आहिनि। सो ॾिसां थी हाणे मां हिन जो कुझु सोचियो आहे। मूं वटि हीअ रओ आहे पहिरियों खां, ठीकु आहे, थोरो डार्क आहे। हीअ ॾिसो मुंहिंजी आर लॻियल आहे, कीअं आहे, हिन में सॼो सिल्वर हिन ते प्रिंट आहे, त हीअ आर मां हिन जे रए सां हणंदमि, ठीकु आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त हीअ आर कंहिं ॿिए रए ते लॻियल हुई, हाणे हेॾा ॾिसोसि पोयां, हीअ ॿिए रए तां अहिड़ी मैचिंग ऑलमोस्ट सेम कलर जे ते, त हाणे मां हीअ टे रए ते हणंदमि माशाल्लाह सां। त मूं डिसाइड इहो कयो त हीअ मुंहिंजो पुराणो रओ आहे, ठीकु आहे, इन जो मां ठाहींदमि हिन जो शमीज़, छो त ॾाढो सन्हो कपिड़ो आहे तमामु। ॾिसो हीअ इंतिहाई सन्हो आहे, बल्कि हितां ॾेखारियां, हीअ सॼो ईअं झलकंदो हिन मां, त मां हिन जे हेठां शमीज़ ज़रूरु पाईंदसि। त हाणे मां तव्हांखे रखी थी ॾेखारियां हे, त जॾहिं मां हिन जे हेठां ही थोरो हिन खां डार्क आहे शमीज़ ॾींदमि, या लाइनिंग सिबी वेंदमि हिन सां गॾु, या अलॻि शमीज़ ठाहींदमि, ॾिसां थी, त ऑटोमेटिकली हिन जो कलर जेको आहे शर्ट जो थोरो डार्क थी वेंदो, सही आहे। पोइ मां हिन जे लाइ हे रओ वठी आई आहियां, ठीकु आहे, छो त हे काफ़ी धोतल आहे ऐं पुराणो रओ आहे, त मूंखे हिन नई शर्ट सां न खपे। त हीअ जॾहिं डार्क हिन जे हेठां शमीज़ लॻंदो, त हिन जो शेड जेको आहे थोरो डार्क थी वेंदो पाण ई। त मां हिन जे हीअ जेको आहे मैचिंग रओ वरितो आहे, इन रए ते हणंदमि मां हीअ आर जी लेस लाहे। कीअं थो लॻे? सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां हे पंहिंजो वॻो क्रिएट करे। त तव्हां ॾिसो त ठीकु आहे, मूंखे मज़ो ईंदो आहे बाज़ारि मां ठहियो 3 पीस वारो वॻो वठी बि, उहो बि पाइण में सुठो लॻंदो आहे, ऐं ख़ासि करे जॾहिं गिफ्ट में मिलनि पोइ त इलाही सुठा लॻंदा आहिनि, छो त मां वेठे वेठे मूंखे मुफ़्त में वॻा मिली वञनि त ॿियो छा खपे। सो हीअ जॾहिं मां पाण अहिड़ा क्रिएट कंदी आहियां न, उन्हनि जो पोइ जवाबु न आहे। ऐं हिन जी हिकिड़ी सलवार मूं वटि ऑलरेडी मौजूदु आहे, जंहिंजे पाचनि ते सिल्वर कमु थियल आहे। बसि वधीक डिटेल नथी ॿुधायांव, जॾहिं हे कंप्लीट थी वेंदो त हे ड्रेस बि मां तव्हांखे ॾेखारींदमि। सो हे मुंहिंजो आरूं लॻल, पहिरियों मां तव्हांखे इलाही सारियूं पंहिंजूं आरूं लॻल ॾेखारियूं आहिनि, शेयर कयूं आहिनि, ऐं हीअ न कई हुअमि शेयर। मूं सोचियो जॾहिं मां हीअ शर्ट शेयर कंदमि न, तॾहिं मां हीअ आर बि शेयर कंदमि। सो ईअं थींदो हाणे। सो हिन खे वञा थी भिॼाइण, भिॼाए त छॾियां थी, पोइ हाणे सिबणु कॾहिं थी शुरू कयां। ऐं हीअ हिन जो फ्रंट साइड आहे, जंहिं पासे न ब्राइट छापो आहे, ऐं हिन में लाइनूं बि आहिनि हिकिड़ियूं थोरियूं डार्कर। मूंखे ॾाढो वणियो, ऐं हुनखे ख़बर आहे न त मूंखे अजीब ऐं यूनिक कपिड़ा वणंदा आहिनि, त पोइ हिन मूंखे शर्ट पीस गिफ्ट कयो आहे। बि कंहिं ब्रांड जो आहे, मूंखे हिन सां फ़र्क़ु न पवंदो आहे, मां ब्रांड जे पोयां मां चरी न आहियां, ब्रांड मुंहिंजे लाइ काई हैसियत न रखंदा आहिनि। ऐं अगरि हे इलाही सारा माण्हू पाए बि चुका हूंदा, छो त ब्रांड जो आहे, त उन सां बि मूंखे कोई फ़र्क़ु नथो पए। सो बहरहाल, ऐं ॿियो हिन ते जेको ॾिसो था सितारा लॻल आहिनि, इहा मुंहिंजी धीअ हणी ॾींदी आहे। मुंहिंजी सुगंध मूंखे जिते बि तव्हांखे इहे पायूं लॻल नज़र ईंदियूं, इहे मूंखे सुगंध हणी ॾींदी आहे। हमेशह हुनखे बसि अलाह सां ख़ुशि रखंदसि, आबाद हूंदी शल पंहिंजे घर में। सो मुंहिंजी धीअर मुंहिंजूं साथियाणियूं आहिनि, मुंहिंजा पुट मुंहिंजा दोस्त आहिनि, इहो अलाह जो मूं ते करम आहे। सो हाणे मां हिनखे भिॼायां थी वञी, ऐं उन खां पोइ वरी मां हिन तां हीअ खोलींदमि वेही, छो त हे सिलाई सां लॻल आहे न। रिपर खणंदमि ऐं मां हे सॼी खोले हिन मां धार कंदमि इहा लेस। माशाल्लाह हे मां लाहे वरितो आहे, हे बि लाहे वरितो पहिरियों खां ई, ऐं धागा हेठि उछलींदी वई आहियां, इहे मूंखे खणणा आहिनि हाणे। ऐं मां हिन खे कंदमि वॉश
हिन आर जी लेस खे, छो त इलाही अरसे खां रखियल आहे, त थोरो हिनखे हल्को मां धोई थी वठां त हणण खां पहिरियों हीअ धोतल हुजे। 12 थिया आहिनि, हे हिते मां धोई विधा आहिनि, कपिड़ो श्रिंक करे विधो आहे। ॾिसो हिते ॿाहिरि वधीक शाइनिंग हिनजी नज़र थी अचे। ऐं हीअ बि धोई विधियूं आहिनि, इस्त्री करिणो पवंदो हिननि खे ज़ाहिर हणण खां पहिरियों। ऐं जेको आहे घणो हिननि खे मां निपुड़ियो न आहे, छो त हिननि जा सितारा पोइ चिॿा थी वेंदा आहिनि। सिलाई खां पहिरियों हिननि खे मां इनशाला इस्त्री कंदमि। ऐं ॿी ॻाल्हि त मुने 1 बजे 12:45 ते मूंखे घर मां वञिणो आहे ॿाहिरि। नाश्तो ॾाढो सवेर कयो हुअमि, सो सोचां थी त कुझु हल्को फुल्को खाई बि वठां, त जीअं तयारु थी पोइ निकिरी वञां। मुनो 1 थिया ऐं मां वञां थी आगा खान हॉस्पिटल पंहिंजे रूटीन चेकअप जे लाइ। सो करीम में वेंदमि, टैक्सी उहा अचण वारी हूंदी, त मूं सोचियो मां बि थोरो घर खां निकिरी अचां, त जीअं हुनखे वरी गिटियूं ॻोल्हींदे मुश्किल न थिए ऐं मुंहिंजो टाइम वेस्ट न थिए। इन लाइ मां थोरो पाण ॿाहिरि निकिरी आई आहियां। मां पहुची वई आहियां हॉस्पिटल। डॉक्टर सां अपॉइंटमेंट मुंहिंजो आहे 2:45 बजे। हिन महिल थियो आहे 1:30, त वञां थी अंदरि। मां निकिरी आई आहियां हाणे तक़रीबन 2:15 थिया आहिनि ऐं अचण वञण में इलाही टाइम लॻंदो आहे, फॉर्मेलिटीज़ में टाइम लॻंदो आहे। बाक़ी जेको आहे डॉक्टर वटि त 15-20 मिंट ई मस लॻंदा आहिनि। सो बहरहाल हाणे ॿाहिरि वञी वेट कंदमि मां जेसि ताईं तारीख़ मूं ॾे वरी करीम मोकिले, त करीम जो इंतज़ारु करिणो आहे मूंखे।
हाणे वापसी जो सफ़र शुरू आहे ऐं तक़रीबन हाणे 2:30 थिया आहिनि। 2:30 बजे मां जेको घर थी वञा पई। हे मुंहिंजी लेस ऐं कपिड़ो सुकी विया आहिनि, सो इहे लाहे आई आहियां ऐं हाणे बसि वेड़े रखां थी। फ़िलहालु मुंहिंजो अॼु कुझु बि करण जो मूड न आहे। हिन महिल मां 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। कंप्लीट रेस्ट मूड आहे मुंहिंजो, छो त मां ॾाढी महिनत कई एतिरा ॾींहं। सो अॼु को ॾींहुं छॾियांसि थी हिनखे। सुभाणे इनशाला हिन जी कटिंग बि थींदी, वरी हिन ते कमु बि शुरू कंदसि। सांजी नमाज़ पढ़ी वरिती ऐं हिन महिल मां वेठी आहियां पंहिंजे फेवरेट कॉर्नर में ऐं मां मशीन खे तेल ॾिनो हींअर त जी मां सुभाणे सिलाई कंदमि त थोड़ी रेस्ट भी वठी वठंदी ऐं हिन जो चङी तरह सां तेल भी जेको आहे अची वेंदो पूरे में। सो अॼु जो सफ़ा सिलाई जो मूड न हो, टाइम भी न हो हक़ीक़त में। ऐं शाम जो त वरी जॾहिं मानी वानी खाई मंझंदि जो लेट न, बसि पोइ मुंहिंजो त इलाही हाफ़िज़ आहे, मूंखे ॾाढी सुस्ती थींदी आहे। त मां सोचियो त अॼु तव्हां सां हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगीअ जो यादगार वाक़ियो शेयर कयां। मूंखे न आहे ख़बर तव्हां बोर थींदव, इंजॉय कंदव या इन मां कुझु सिखंदव, उहो त हाणे तव्हां मूंखे पोइ कमेंट में ॿुधाइजो त मां तव्हांजो टाइम वेस्ट कयो या वाकई तव्हांखे मज़ो आयो ॿुधी करे, या वाकई तव्हां हिन मां कुझु सिखियो। सो प्लीज़ अलाए छा बसि मुंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल आहे, इहो मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो यादगार वाक़ियो आहे। नंढे हूंदे खां वठी मां घर जे पोयां मतिलबु दीवानी आहियां। घर चाहे उहो मुंहिंजो ॻोठ वारो घर हो, माउ पीउ जो, शहर में लॾे आयसि उहो घर हो, चाहे उहो सीनरी में घर हो, चाहे गुॾियुनि जो घर हो, घर माना मां बसि चरी आहियां घर जे पोयां। अञा ताईं मां घरनि जा मॉडल्स जमा कंदी आहियां, नंढा नंढा पिक्चर्स ठाहींदी आहियां, फ्रेम्स भरिया अथमि घर, तव्हां सां शेयर बि कया आहिनि इलाही सारा। सुगंध एम्ब्रॉयडरी सिखी त उनखां भरायमि। बहरहाल जॾहिं शादी थी आई त मुंहिंजो घर न हो, यानी किराए जो घर हो, मुंहिंजे हस्बैंड जो कोई ज़ाती घर न हो। ठीकु आहे। सो मूंखे मज़ो न अचे। ॿियो त असां घर बि इलाही बदिलायासीं, छो त कुझु ट्रांसफर जे करे ऐं कुझु वरी हालात हंगामा, कॾहिं कहिड़े क़िस्म जा फ़साद, कॾहिं कुझु। ऐं जीअं त ऑलमोस्ट मां अकेली रहंदी हुअमि त असां वरी कोशिशि कंदासीं त कंहिं अहिड़ी जाइ ते रहूं जिते सेफ हुजे। ईअं जेको आहे शिफ्टिंग थींदी रहंदी ऐं मां ईअं तड़पंदी हुअमि घर जे लाइ त मुंहिंजो ज़ाती घर हुजे। जीअं बुख में जीअं मानी बुख लॻंदी आहे, जीअं उञ लॻंदी आहे शदीद, बसि पाणी खां सवाइ न रही सघिबो आहे। बसि ईअं सम्झो त मां हिकिड़ी उहा मच्छी हुअमि जेका पाणी खां ॿाहिरि हुई, यानी मूंखे घर मिले। सो ऐं मुंहिंजी का डिमांड न हुई त कोई वॾो हुजे, हसीन हुजे, हेॾो डेकोरेटेड हुजे, कुझु न हुजे। हिकिड़ो नंढिड़ो टाइनी सिमेटेड घर हुजे, मां हुनखे जीअं वणंदो मां पाण ई हुनखे ठाहींदमि, पर हुजे पंहिंजो हुजे, उतां मूंखे को उथारे न। ऐं यकीन कयो उन ज़माने में जॾहिं असां किरायनि ते रहंदा हुआसीं, किराए जे घरनि में, त मतिलबु मूंखे अलाए छा थींदो त ईअं लॻंदो त 15 ॾींहं पहिरियों किरायो ॾिनो आहे, वरी ॾियूं था, हालांकि महीनो गुज़री वियो हूंदो, पर लॻंदो। ऐं उनमें छा हूंदो, सॼी उमिरि ॾींदो रहो तॾहिं बि घर पंहिंजो न। ऐं मूंखे इहा शइ परेशान कंदी। मां माना उन में न कुझु ठाहे सघां, न उन में चेंज करे सघां, न उनखे मां पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ कुझु बदिलाए सघां, मूंखे ॾाढी परेशानी हूंदी। पोइ हिकिड़े ॾींहुं छा थियो, जो असां उन ज़माने में सखर में रहंदा हुआसीं न, हिकिड़ो साल मां सखर में बि रही आहियां। ऐं मुंहिंजो सुगंध सुराण उते सेंट सेवियर्स हाई स्कूल सखर में पढ़ंदियूं हुयूं, क्लास 2 में मुंहिंजे ख़्याल में, अलाए 2 में ई हुयूं। हा, त मुंहिंजे हस्बैंड जी जेका हुई उन महिल हेड ऑफिस जेका हुई बैंक जी, उहा हैदराबाद में, तो हैदराबाद वियल हो। मां ईअं सफ़ा यकीन कयो, मां ईअं एबनॉर्मल हुयमि, सफ़ा चरी थी वियमि, मूंखे घर खपे। बसि मां छा कयो, हिकिड़ो फुल स्केप डबल शीट पेपर खयमि ऐं उन ते मां पहिरीं लाइन खां आख़िरी लाइन ताईं लिखियो, न सलाम न दुआ न कुझु बि न, बसि मूंखे घर ठाराए ॾे, मूंखे घर ठाराए ॾे, मूंखे घर ठाराए ॾे। पूरो पनो 4 पासा उहे भरिजी विया, उन मां बैंक जी एड्रेस ते पोस्ट करे छॾियो। उन खां पोइ छा कयमि, पूरो हिकिड़ो दस्तो पननि जो, दस्ते खे अलाए छा चइबो आहे उर्दू अंग्रेज़ी मूंखे यादि नथो अचे हिन महिल, मतिलबु पूरो हिकिड़ो बंडल हो उन वाइट शीट्स जो, सिंगल लाइन पेपर जेको हूंदो आहे, उन जूं मां एतिरियूं पर्चियूं फाड़ियूं, 2-2 इंच स्क्वायर सम्झो, मां उन जूं पर्चियूं फाड़ियूं। हर कंहिं पर्चीअ में लिखियमि मूंखे घर ठाराए ॾे। पोइ उन्हनि खे मां हीअं रोल माना फोल्ड करे छॾियो न, चौड़ो करे। त उहो नंढड़ियूं हुयूं मुंहिंजी सुगंध सुराण, मूंखे पुछनि थियूं अमी तव्हां छा था कयो? मां चयो मां तव्हांजे बाबा खे तावीज़ थी कयां। सो हालांकि अलाह पनाह ॾे, मां इन क़िस्म जी माई न आहियां, मां बिलीव ई न कंदी आहियां तावीज़नि में, छो त मुंहिंजो रब वॾो आहे। सो मां यकीन कयो, उहे सवें पर्चियूं ठहियूं, पूरो हिकिड़ो बंडल जो एॾो पेपर हूंदो, ऐं उन मां हिकु शीट मां कोई अलाए 8-8, 10-10 पर्चियूं ठाहियूं हूंदियूं, मूंखे यादि नथो अचे, पर बहरहाल उहे 7 जी तादाद में
उहे नंढियूं नंढियूं पर्चियूं हुयूं ऐं हर पर्चीअ ते लिखियलु मूंखे घरु ठाराए ॾे। पोइ मां पंहिंजे हस्बैंड जे हर कपिड़े जे हर पॉकेट में पर्ची विधी, सॉक्स 2 जीअं पेयर आहे ॿिन्ही में हिकिड़ी हिकिड़ी पर्ची विधी, शेविंग बॉक्स में विधी, उनजे खाननि में विधी, उनजे पेंसिल बॉक्स, माना हुनजी कहिड़ी शइ हुई जंहिंमें मां इहे पर्चियूं न विधियूं। केॾी मूंखे महिनत लॻी हुई, पर मुंहिंजे अंदर में हिकिड़ो लावा हुयो, हिकिड़ो वॉल्केनो हो जेको ॿरे पियो ऐं उहो इन सूरत में फाटी पियो घरु ठाराए बसि। सो विहाणे हेठां मतिलबु मूंखे ख़बर हुई त ही किथे किथे कहिड़ी कहिड़ी जाइ ते ही शयूं रखंदो, किथे हथु विझंदो, कहिड़ी जाइ में हिनजो कहिड़े खाने में, कहिड़े कबट में, हुनजे बुक शेल्फ में, इवन हुनजे इलाही सारनि किताबनि में बि मां हुते हुते उहे पर्चियूं विधियूं। पोइ जॾहिं वीकेंड ते आयो या जॾहिं बि 2 हफ़्तनि खां पोइ आयो अलाए घरु आयो, पनो कढियईं खीसे मां, मूंखे चयईं चरी हे छा लिखियो अथई? मां चयो बसि घरु ठाराए ॾे। मां सफ़ा मुंहिंजो साह थो निकिरे, भले नंढे में नंढो केतिरो बि हुजे, 50 गज़ 60 गज़ जो घरु हुजे, मूंखे ठाराए ॾे। ऐं मां जॾहिं डिमांड नथी कयां, मां फज़ूल ख़र्च न आहियां, मां फैशनी न आहियां, मां मतिलबु शो ऑफ न आहियां, मुंहिंजो त को ख़र्च ई कोन्हे, मुंहिंजी का डिमांड कोन्हे, इहा हिकिड़ी जाइज़ मुंहिंजी ख़्वाहिश आहे। असां केतिरा थाॿा खाईंदासीं, मूंखे इहो हूंदो त ॿार नंढा आहिनि त उन्हनि जो ख़र्च बि थोरो आहे, वॾनि क्लासनि में वेंदा, वॾा थींदा वेंदा, हिननि जा ख़र्च वधंदा वेंदा, पोइ त असां पुॼी न सघंदासीं। सो बहरहाल चुप थी वियो। उन खां पोइ वियो, विंजी सिंजी कपिड़ा बदिलाए आयो, ईअं कुर्ते खीसे में हथु विधई त हिकिड़ी पर्ची निकिती ऐं जेको किताब पियो पढ़े उन में हिनजो बुक मार्क विधियल हो, उन में मां बुक मार्क सां गॾु वरी पर्ची बि विझी छॾी। लेटियो, बुक खईं, लेटियो पढ़ण जे लाइ, त उन पर्ची निकिती, मूंखे घरु ठाराए ॾे। विहाणे हेठां हथु विधई त पर्ची निकिरे, मतिलबु हैरान थी वियो न माण्हू, चई बसि सम्झे ईअं माई चरी थी वेंदी, हाणे हिन मथो फिरी वेंदो, हाणे मूं कुझु करिणो पवंदो। उन खां पोइ असां हैदराबाद में प्रिंस टाउन वाधूआ रोड ते 240 गज़ जो प्लॉट वरितोसीं, जेको जंहिंजी प्लिंथ पयल हुई। ठीकु आहे। सो मां जॾहिं चवंदी हुअमि ओला साईं भली 60 गज़ जो हुजे, मूंखे घरु ॾे, चवंदो त अलाह खां थी घुरे, त अलाह जी शान ते घुर, पंहिंजे शान ते छो थी घुरे। पर मां चवंदी हुअमि अलाह साईं ॾिसे थो, मुंहिंजी हीअ बंदी जेका लालची कोन्हे, वीचारी शुक्रगुज़ार आहे, थोरे में बि ख़ुशि थी थिए। सो अलाह साईं मूंखे एॾो सहारो ॾिनो। 2 असांजा प्लॉट्स हुया नंढा, हिकिड़ो सखर में हुयो, हिकिड़ो टंडे आदम में हुयो, उहे असां सेल कयासीं। पर असां पंहिंजो जेको प्लॉट वरितोसीं उहो हैदराबाद में वरितोसीं, छो त मुंहिंजे हस्बैंड जो पसंदीदा दिलि जो शहर हो हैदराबाद। ठीकु आहे। सो हाणे हुनखे ठाराइणो पियो ऐं ज़ीरो बैंक बैलेंस, यकीन कयो असांखे कुझु बि न हो, असां ओधर ते घरु ठारायोसीं, कर्ज़ ते, बैंक वैंक खां बि न, माइटनि खां। ठीकु आहे। ऐं थोरो घणो हाउस बिल्डिंग जो लोन जेको आहे बैंक मां मिलियो, मुंहिंजो हस्बैंड बैंक में हूंदो, हुनखे कुझु मिलियो हुन मां, उहो पोइ मिलियो जॾहिं असां थोरो कमु स्टार्ट करायोसीं, पर फ़िलहालु असांखे कुझु बि न हो, असां ख़ाली हथ थियासीं। एतिरे क़दुरु जो को माण्हू न छॾियोसीं, को बंदो बशर न छॾियोसीं। पोइ मां पाण ते पई लतीफ़ो ठाहियां, मां चयो जेको माण्हू असांखे ॾिसे थो न भॼी थो वञे, त उधार न घुरनि असांखां पैसा। उन ज़माने में उहो असांजो घरु 7 लखनि में ठहियो, इंक्लूडिंग प्लॉट। ठीकु आहे। ऐं आख़िर में छा थियो, जो जॾहिं उहो घरु ठहे पियो, माना को कर्ज़ ॾियण वारो न रहियो, प्लॉट बि विकिणिजी विया जेके एक्स्ट्रा हुया, सभु हुया, ऐं हाणे उन रहण जहिड़ो हो, ऐं हुते असांजे किराए जे घर में रहूं पिया, उनजो असांखे कंटिन्यू किरायो बि ॾियणो पियो पए। असां हैदराबाद शिफ्ट थी वियासीं तेसि ताईं, माना इहा ईअं न आहे, हुन पर्चियुनि वारे वाक़े जे फौरन पोइ जी ॻाल्हि न आहे, पोइ बि असांखे 3-4 साल लॻा उन, माना पोइ असां थोरो सीरियस थिया। मां त सीरियस हुयमि, ख़ैर मां पैदाइशी सीरियस आहियां घर जे मामले में। सो बहरहाल आख़िर में मूं पंहिंजा ज़ेवर विकिणा, मूं चयो न बसि, मुंहिंजे हस्बैंड मूंखां बिल्कुलु बि डिमांड न कई, मूं पाण ॾिनो, मूं चयो शौक़ु त आहे कोन, मूंखे चांदीअ जा ज़ेवर ॾाढा वणंदा आहिनि, ऐं मूं वटि इलाही सारा आहिनि बि, जंहिं मां मोस्टली सुगन फॿाए छॾिया, ऐं मां पायां बि नथी, त हाणे मूंखे कोई फ़र्क़ु बि नथो पए। सो उहे मां सॼा ज़ेवर विकिणिया, उन मां असां जेका दर दरवाज़ा ऐं किचन जेको आहे कंप्लीट करायोसीं उन ज़माने में। पोइ जैनी, उहा मूंखे ॾींहुं बि यादि आहे, तारीख़ बि यादि आहे, अप्रैल 1996 हुयो। उन महीने में असां लास्ट डे, अप्रैल जो लास्ट डे असां शिफ्ट थियासीं, त जीअं नए महीने जो वरी असांखे हुते किरायो न ॾियणो पए। हा, मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, यकीन कयो। ऐं उन ज़माने में असांखे सामान बि थोरो हूंदो, छो त असां मोस्टली फ्लैट्स में रहंदा हुआसीं ऐं सदाईं शिफ्टिंग में हूंदा हुआसीं, इन करे फर्नीचर जा सॼा टुकड़ा लथा पिया हूंदा, ऐं ॿियो एक्स्ट्रा सामान वठंदा बि न हुआसीं, परायनि घरनि में असां छा वठूं।
उहे असां ख़बर हूंदी तव्हां हिकु न हिकु ॾींहुं त असां परायो घर छॾिणो आहे। सो उन्हनि असां जॾहिं पंहिंजे घर में आयासीं पहिरीं राति मूंखे निंड न पई अचे। यकीन कयो मूंखे यकीन न पियो अचे त हीअ मुंहिंजी ज़मीन आहे, हीअ छित मुंहिंजी आहे, हिन ते चौधारी जेको आहे मुंहिंजो हक़ु आहे, मां जीअं चाहियां हिन में कयां। ऐं को अरसो उन घर में असांजो पड़ाॾो एको थींदो हुओ, खाली जो हुयो ऑलमोस्ट, थोरो थोरो हिकिड़ी हिकिड़ी ॿ ॿ शयूं हर कमरे में पयूं, आस्ते आस्ते सामान वरितासीं। ऐं उन खां पोइ मां 1997 में जॉब कई सेंट बोनावेंचर स्कूल में, जेका हाणे 2017 में छॾे आहिनि। ऐं मूं जेको आहे मुंहिंजे भाउ खां जेको कर्ज़ु वरितो उहो मूं पाण लाथो, उहो मूं पंहिंजे हस्बैंड खे चयो तुंहिंजो ज़िमो न आहे, मां खयों मां लाहींदमि। ऐं उन कर्ज़ु लाहिण खां पोइ मूं मतिलबु घर खे सजाइणु शुरू कयो, कबट ठाराया कमरनि में। पहिरियों असांखे लोह जा कबट हूंदा हुआ, उहे जेके फ्लैट्स में हूंदा हुआ उहे ई हूंदा हुआ। सो इहो किस्सो आहे असांजो। ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त अगरि लगन सची आहे, अगरि जज़्बो आहे, अगरि तव्हां चाहियो न कंहिं कम जो इरादो कयो त तव्हांजो उहो कमु अलाह बि मदद कंदो आहे। उन में उहे असांजा कर्ज़ बि लही विया, सभु कुझु लही वियो। उहो हैदराबाद वारो घरु असां हाणे 2018 में सेल कयोसीं, ऐं पोइ हे वारो घरु वरितोसीं उन्हनि पैसनि मां जेको हिते आहे। सो इहा बि स्टोरी मां चयमि इहा तव्हां सां मां शेयर कयां। मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त छा हिन मां तव्हां कुझु सिखो था। ऐं यकीन कयो जॾहिं घरु ठहियो त 3 साल तक़रीबन असां माना घरु ठहण खां पोइ, ड्यूरिंग घरु ठहण ऐं आफ्टर घरु ठहण असां कपिड़ा न वरितासीं। यानी मूं पंहिंजा कटे कटे ॿारनि खे ठाहे ॾिना। को हर्ज न आहे, छो त उहे पैसा खे ॿिए पासे त न विया, उहे असांजी पंहिंजी ई कम आया न जेके असां बचायासीं। ऐं अहिड़े तरह सां थोरो लिमिट्स में रहियासीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियूं। अॼु पंहिंजो घरु आहे, पंहिंजी छित आहे, ॾाढी महिनत कई, ॾाढी जिदोजहद कई। ऐं बसि अलाए कहिड़ो जुनून हो, अलाह साईं मुंहिंजी आस पुॼाई। उन घर में असां रहियासीं इलाही साल गॾु। ऐं उन खां पोइ त उहो त हली वियो दुनिया मां, मुंहिंजे लाइ हिकिड़ी छित छॾे वियो ऐं मुंहिंजे बचनि जे लाइ, जंहिंमें असां अॼु बि वेठा आहियूं। सो इहा हुई स्टोरी। मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻी। इहो माना सची कहाणी, ठीकु आहे। इहा मुंहिंजी स्ट्रगल हुई। ऐं मां हिन ते बिल्कुलु बि इन शइ जो मां ख़्यालु न कंदी आहियां, हाय हाय मूंखे नवां कपिड़ा न आहिनि, हे थियो, मूं वटि हे न आहे। मूं वटि सभु कुझु आहे। मूं वटि हथ पेर सिहत आहे। मूं वटि मुंहिंजा बच्चा आहिनि। मूं वटि ज़ाती घरु आहे, नंढिड़ो आहे। ऐं वाह वाह, बसि इहो काफ़ी आहे। लालच जी त पोइ का हद ई न आहे न। पोइ तव्हांखे हे हुजे, हुन खां पोइ हे हुजे। हिकिड़ी अनलिमिटेड ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि जेके ईंदियूं वेंदियूं आहिनि, तव्हां हुन सां पुॼी न सघंदव कॾहिं बि। इन करे ख़ुशि रहणु सिखो। अलाह पाण ई पियो नवाज़ींदा, नवाज़े थो बेशक। ॿार मुंहिंजा केॾा सुखिया आहिनि माशाअल्लाह, पढ़िया लिखिया, सभु कुझु थियो। सो ख़ुशि जो आबाद जो मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार। अलाह तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।